भारत में जारी आईसीसी मेंस वनडे वर्ल्ड कप में अफगानिस्तान टीम इवेंट जे ॿिनि टॉप फेवरेट टीमुनि खे मात ॾेई छॾी आहे। 15 अक्टूबर दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे 69 रन्सुनि तां शिकस्त ॾियण जो शोर अञा माठो ई न थियो जो अफगानिस्तान पाकिस्तान खे बि 8 विकेटुनि तां हाराए टूर्नामेंट में मौजूद ॿियनि टीमुनि लाइ ख़तरे जी घंटी वॼाए छॾी आहे। पाकिस्तान जी इन तारीख़ी शिकस्त जी गूंज चेन्नई खां दिल्ली, इस्लामाबाद खां काबुल ताईं ॿुधी वई। इन दौरान सभिनी जी ज़बान ते हिकु ई नालो हो ऐं इहो हो अॻूणे भारतीय कप्तान अजय जाडेजा जो, जेको वर्ल्ड कप खां अॻु ई चई चुको हो त अफगानिस्तान वॾी टीम आहे। इहो अजय जाडेजा, जंहिंजो क्रिकेट कैरियर हिकु तकरार खां पोइ वक़्त खां अॻु ई ख़तम थी वियो हो, पर अॼु दुनिया अफगानिस्तान जी टीम खे खटण जो फन सेखारण ते खेसि साराहे रही आहे। अजय जाडेजा, जंहिं 1992 ईस्वीअ में भारतीय टीम लाइ पंहिंजी पहिरीं वनडे मैच खेॾी ऐं 2000 ताईं टीम जो बाज़ाब्ता तौरु हिसो रहियो, हिन वक़्तु हू अफगानिस्तान टीम जो मेंटोर आहे। गुज़िरियल 3 मैचुनि में अफगानिस्तान जी टीम जी ॿी कामयाबी खां पोइ महान भारतीय बैटर सचिन तेंदुलकर बि सोशल मीडिया ते जाडेजा जी वाखाण कंदे लिखियो त हिन वर्ल्ड कप में अफगानिस्तान जी कारकर्दगी शानदार रही आहे। बैटिंग में संदन डिसिप्लिन रवैयो संदन महिनत जी अकासी करे थो। शायदि इहो सबबु मोहतरम अजय जाडेजा जे असर जो नतीजो आहे। अजय जाडेजा अटकल 8 सालनि ताईं भारतीय वनडे टीम जो बाज़ाब्ता रुकन रहियो। साल 1992 खां 2000 ईस्वीअ ताईं जाडेजा सिर्फ़ 15 टेस्ट मैचूं खेॾियूं, पर उन अरसे दौरान हू 196 वनडे मैचुनि में भारतीय टीम जो हिसो रहियो। मैदान ते सदाईं मुस्कुराईंदो नज़र ईंदड़ अजय जाडेजा पंहिंजी फुर्ती ऐं रांदि सबबु भारतीय टीम जे मशहूर रांदीगरनि मंझां हिकु हो। मैदान लाइ हू मिस्टर चार्मिंग हो। भारत में इहो मशहूर हो, केतिरा ई क्रिकेट प्रस्तार सिर्फ़ खेसि ॾिसण लाइ मैदान जो रुख कंदा हुआ। पंहिंजी लाजवाब बैटिंग जी मदद सां हुन कई मैचुनि में भारत खे फाते बणायो। युवराज सिंह, महेंद्र सिंह धोनी ऐं विराट कोहलीअ जो दौरु शुरू थियण खां घणो अॻु अजय जाडेजा खे भारतीय टीम जो चेस मास्टर ऐं बहितरीन फिनिशर चयो वेंदो हो। अफगानिस्तान टीम जे मेंटोर तौर ते अजय जाडेजा हिन टीम जी सोच बदिलाए छॾी आहे। टीम ते गहरी नज़र रखंदड़ दावा करे रहिया आहिनि त अजय हिन टीम खे खटण जो फन सेखारियो आहे ऐं अफगान टीम जो इंग्लैंड ऐं भारत खे हाराइण पुठियां अजय जाडेजा जो तजुर्बो शामिल आहे।